अल्लाह ताला उन नेमत खे वधाईंदो, उन नेमत में इज़ाफ़ो थींदो ऐं उहा नेमत डिघी थींदी आहे, तवील थींदी आहे शुक्र सां। ऐं जॾहिं वरी ॾुख अचे, ॻणती या तकलीफ़ या कोड़ो पंहिंजो परेशानी जो मौक़ो अचे त अहिड़े टाइम ते सबुरु कजे। रड़ दाह वाको शिकायत इहो करणु बाने जी के ज़ेब नथो ॾिए। जेकॾहिं तकलीफ़ आई आहे त उन में का न का हिकमत हूंदी, उन में का न का भलाई हूंदी। तकलीफ़ जे वक़्त में बानो सब्र करे त इन्नल्लाह मअस्साबिरीन, बेशक अल्लाह ताला सब्र वारनि सां गॾु आहे। सुभान अल्लाह। कंहिंसां गॾु आहे? सब्र वारनि सां। जंहिंसां अल्लाह गॾु हुजे पोइ गणती छो करे। जंहिंसां मालिक जो साथ हुजे उनखे फ़िक्रमंद थियण जी का ज़रूरत कान्हे। मुश्किल जे वक़्त में बाने जे लाइ इहो ई आज़माइश जो लम्हो हूंदो आहे। इहा आज़माइश जी घड़ी हूंदी आहे। रब ॾिसे थो त मुंहिंजो बानो सुखनि में त सदाईं टिड़ंदो थो वञे, पर ॾुख ॾिनो त मां हाणे छा थो करे। जंहिं मालिक सुख ॾिना आहिनि ॾुख बि उन जे तरफ़ूं आयो आहे, के ॿिए पासे न आयो आहे। सम्झो था? जेकॾहिं उन जे सुखनि ते ख़ुशी कयूं था त उन जे मोकिलियल ॾुखनि ते सब्र करण बि हक़ आहे असांजो। ऐं असब्र मिफ्ताहुल फरह, सब्र जेको आहे उहो फ़रहत जी कुंजी आहे, चाबी आहे। जेको ॾुख अची वियो, दर्द तकलीफ़ अची वियो न, उन तकलीफ़ लाहिण जी कुंजी कहिड़ी आहे? जेकॾहिं बानो सब्र करे थो ऐं अल्लाह ताला जल शान जी कंहिंसां शिकायत नथो करे, कंहिंसां दाह नथो करे, बल्कि पंहिंजो पाण में अल्लाह ताला जे उन तकलीफ़ ते साबिर शाकिर थी रहे थो, रब्बुल आलमीन उन तकलीफ़ जे एवज़ उनखे अहिड़ो अजुर, अहिड़ो इनाम ॾींदो जो चवंदो अल्लाह जेकर सॼी ज़िंदगी हिन तकलीफ़ में हुजां। परेशान न थिजे। माण्हू खे तकलीफ़ अचे थी, यकदमि माण्हू परेशान थी वेंदो, ॻणतियुनि में, फ़िक्रात में। ॻणती जहिड़ी का बीमारी न अथव, ख़ुशीअ जहिड़ी ॿी का ख़ुराक न आहे। मिसाल तव्हां कुटी खाओ, साईं मुंहिंजा पंहिंजो बुसरी खाओ या माजून खाओ, ख़ुराक खाओ, जिस्म खे ताक़त मिलंदी, तवानाई मिलंदी। कुकड़ जो गोश्त खाओ, छेले जो गोश्त खाओ, जिस्म खे तवानाई मिलंदी। इहे सभु खाधा भला, पर ख़ुशीअ जहिड़ी बि तव्हांजे लाइ का बि ख़ुराक भली न। ख़ुशि गुज़ारियो, इन जहिड़ी बि का ख़ुराक ऐं ॻणती जहिड़ी वरी का बीमारी न आहे। मिसाल बुखार आहे, साईं मुंहिंजा पेट में सूरु आहे, मथे में सूरु आहे, कंहिंखे कहिड़ी बीमारी, कंहिंखे कहिड़ी बीमारी। बीमारियूं सभु बीमारियूं आहिनि, पर ॻणतीअ जहिड़ी बि का बि पुछड़ी बीमारी न आहे। हिकिड़ो फ़क़ीर हो असांजो इन मलीर में, कराची में, सुठो माण्हू हो, पढ़ियो लिखियो मास्तर हुयो, स्कूल में पढ़ाईंदो हुयो। सो जिस्म में बि मोटो मवाड़, सेहतमंद हुयो। हिकिड़े दफ़े मां वियुसि, जलसे ते सफ़ा ईअं हॾनि जी भरी। अड़े हिनखे छा थी वियो मास्तर, तोखे छा थियो आहे? चइसि चवनि था त तोखे शुगर थी आहे। मूंखे शुगर थी आहे? बसि मूंखे हिन ॻणती ॻारे विधो। आख़िर उन ॻणतीअ में मरी वियो हली। मुंहिंजो ख़ुदा जा बाना, लखे माण्हुनि खे शुगर आहे, हलंदा खाईंदा पीअंदा वतनि था, तूं ॻणती न कर, पर हुनखे अहिड़ो को वाम वेही वियो, मूंखे शुगर थी वियो। शुगर
बाबा हज़ारे लखे माण्हू आहिनि उन्हनि खे शुगर आहे उहे चङा भला हलंदा खाईंदा पीअंदा वतनि था पिया पर उहा जेका गणती हुनखे थी न ॻरी वियो सफ़ा सुञाणप में न पियो अचे आख़िर मरी वियो हलियो उन गणतीअ हुयो मास्तर पढ़ियल लिखियल माण्हू गणती जेका आहे न सा ॾाढी ख़राबु शइ गणती न कंदा गणती उहो करे जेको निंधण कोजे असां निंधण कंदा न जेका बि जहिड़ो हाल अलाह ताला मोकिले मुश्किंदा टिड़ंदा अचो साईं जन फरमायो त फाके ते हुजो बुख ते हुजो ॿाहिरि निकिरो त चपनि खे थोरो सणभु लॻाए निकिरो त माण्हू सम्झनि त गोश्त या चर्बी खाई आयो आहे माण्हू ईअं न सम्झनि त को बुखारो आयो सम्झो था पंहिंजे पाण खे ॻणतियुनि में पंहिंजो मरीज़ न बणायो ॻणती मज़ो पोइ डिप्रेशन जी बीमारी थींदी दिलि जी बीमारी थींदी कई बीमारियूं ॻणती बीमारियुनि जी माउ अथव मां ॼणींदी आहे न पुट ॼणींदी धीउ ॼणींदी त ॻणती वरी कई बीमारियुनि खे ॼणींदी ख़ुशि गुज़ारियूं अल्लाह जा ज़िक्र वारा बाना जेके आहिनि उहे सदाईं ख़ुशि गुज़ार मिसाल का ॻणती अंदर में अचे न त पोइ चयो अल्लाह जो ज़िक्र कयो ॻणतियूं रही अल्लाह जो ज़िक्र कयो अल्लाह ताला तव्हांजूं परेशानियूं हटाए ख़ुशि रहण जो इहो नुस्ख़ो अथव ज़िंदगी गुज़ारण जो इहो नुस्ख़ो अथव हिकिड़ो शुक्र कयो ॿियो सब्र कयो ॿ शयूं तव्हांखे मिली वियूं न तव्हांजी ज़िंदगी ख़ुशगवार बणिजी ज़िंदगी तव्हांजी भली गुज़रंदी अल्लाह ताला जल शान असांखे सब्र ऐं शुक्र